सॼी सिंध जियां सुल्तानकोट में बि करबला जे शहीदनि जी यादि में मजलिसूं बर्पा करे अज़ादारी जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त मोमिननि सिक्योरिटी जा इंतज़ाम अणपूरा हुजण जूं दावूं कयूं आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अमीर जान चांडियो। सिंध जे ॿियनि शहरनि जियां सुल्तानकोट में भी करबला जी शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी आहे। ॻोठ मोहम्मद अज़ीम बुरड़ो में कमर बुरड़ो जी मेज़बानी हेठि मजलिस अज़ा मुनक़िद कई वई, जंहिंमें सुल्तानकोट, हमायूं, जागण, चोरियो सदायो, लोटरा समेत ॿियनि ॻोठनि जे सभई अज़ादारनि शिरकत कई। जो ज़िलो शिकारपुर ख़ुद एक डेंजर ज़िलो है, जैमें तव्हां ख़बर है तो इतने बम धमाको थी चुको है पहिरियां ही, जिते काफ़ी असांजूं अज़ीज़ जानियूं हली वयूं आहिनि। बेहतरीन है तव्हां जो अज़ादारनि के उलमा इकराम के अड़े अंदाज़ सां जो सिक्योरिटी दियो ताकि तव्हांजा दोस्त तव्हांजा वधीक हमदर्द बणिजी वञनि। ॾिसो तव्हां ही वॾो इज्तिमा थी रहियो आहे, तव्हां पिंडाल ॾिठो आहे। असांजे दोस्त अॻाणा अर्ज़ु कयो त 4 टोटल जो उहे पुलिस एहलकार आहिनि। डीसी साहब मीटिंग रखाई जंहिंमें हर महकमे जा घुराया, बिजली वारे खे भी घुरायो, इंजीनियर साहब के उन उते वाइदो कयो त मूंखे जेको टाइम लिखी ॾींदो मां ओतिरो टाइम बिजली हलाईंदुमि। उते त वाइदा करे था अचनि, पर हिते पहिरीं राति मुहर्रम जी बिजली कुछ सही ॾिनी अथई, बाक़ी हाणे 5 मिंट हलाए थो, 10 मिंट बंदि आहे। न असांजो प्रोग्राम तो सही अटेंड थी सघे, न राति जो असां सिक्योरिटी था ॾेई सघूं पंहिंजी। तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधियूं अदादारनि जूं, त हिननि जो चवणु हो त जेको सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम कया विया आहिनि उहे नामुकमल आहिनि, जंहिंजे करे उन्हनि SSP खे अपील कई आहे त सिक्योरिटी जा जेके इंतज़ाम आहिनि उहे सख़्तु कया वञनि। कैमरा में मंसूर चांडियो सां गॾु अमीर जान चांडियो, आवाज़ TV सुल्तानकोट।